अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व इज़ क़ाल इब्राहीम रब्बि अरिनी कैफ़ तुह्यिल मौता क़ाल अवलम तु'मिन क़ाल बला वलाकिन लियत्मइन्ना क़ल्बी क़ाल फ़ख़ुज़ अर्बअतम मिनत तयरि फ़सुरहुन्ना इलैक थुम्मा इजअल अला कुल्लि जबलिन मिनहुन्ना जुज़अन थुम्मा उदउहुन्ना यअतीनक सअया वअलम अन्नल्लाह अज़ीज़ुन हकीम। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब्बे ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। यकीनन अव्हांखे यादि हूंदो त गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला मोमिननि ऐं काफ़िरनि जे निस्बत जो बयानु फरमायो हो, जंहिंमें फरमायो हुयईं त मोमिननि जो वली ऐं वारिस अल्लाह तबारक व तआला जी ज़ात आहे। हर मुश्किल में अल्लाह ताला उनखे संभालींदो, कुफ्र ज़िल्लत रुसवाई गुमराहीअ खां बचाईंदो, दीन ईमान इस्लाम जे तरफ़ उन्हनि खे खणी ईंदो। ऐं ॿिए तरफ़ वरी काफ़िरनि जो वली ऐं वारिस दोस्त शैतान आहे, जेको दीन ईमान इस्लाम वारे पासे खां थेड़े करे बिगाड़े करे गुमराह करे कुफ्र ऐं इस्लाम जे मुखालिफ़त वारे रस्ते ते आणींदो। पोइ इन इहा ॻाल्हि खे साबित करण जे लाइ अल्लाह तबारक व तआला काफ़ी सारा मिसाल ॾिना हुआ। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ऐं निमरूद जे बहस मुबाहिसे जो मिसाल ॾिनो हुयो ऐं कलो किन आयतुनि में वरी अल्लाह तबारक व तआला हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम जो मिसाल बयानु फरमायो। अॼोकी आयत जे अंदरि वरी अल्लाह तबारक व तआला साॻे ई अंदाज़ में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन सां मुख़ातब थींदे फरमायो, सोना नबी जीअं इब्राहिम अलैहिस्सलाम ऐं निमरूद जो वाक़ियो तो ॾिठो न, ईअं ई हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम जो बि तो ॾिठो। सोना नबी इब्राहिम अलैहिस्सलाम जो ॿियो अजीब अंदाज़ तव्हां ॾिठो, ॼण त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन सवालिया अंदाज़ में अल्लाह तबारक व तआला जे ज़ात ॾांहुं आसमान ॾांहुं निहारे करे मुख़ातब थींदे फरमायो, मुंहिंजा रब साईं उहो वाक़ियो कहिड़ो हो ॿुधायो, ॾेखारियो, छो त मूंखां हज़ारों साल पहिरियां जो आहे, मूंखे ॿुधायो, ॾेखारियो। हाणे अल्लाह तबारक व तआला उहो अंदाज़ हिननि आयतुनि जे अंदरि बयानु फरमायो आहे। पर इन आयत जे सम्झण खां पहिरियां थोरो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं सहाबा किराम जे ॿुधायल उन तरतीब ऐं तफ़सीर जे तरफ़ ऐं तारीख़ जे थोरो पस मंज़र जे तरफ़ हलण जी ज़रूरत आहे। उनजो पस मंज़र हीअं आहे त हिकु दफ़े इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे ज़िंदगीअ जे कंहिं कम सां समुंड जे किनारे सां वञी रहियो हो। समुंड जे किनारे सां हलंदे हलंदे हिकिड़ो लाश नज़र आयो परे खां। चूंकि पैगंबर जे हैसियत सां ॾिसई त अफ़सोस थियुसि, माण्हू जो लाश। वञी करे वेझो थियो, ॾिठई त लाश को फुंडी फाटी वियो आहे। अजब लॻुसि, पाणीअ जूं छोलियूं जो आयूं समुंड जूं, त उन छोलीअ में मच्छियूं आयूं, उहे उन लाश खे खाई ॿूटी पटिनि पियूं। वरी ॿी छोली जो आहे त मच्छियूं हली वियूं उन पाणीअ में, वरी छोली अचे पई त मच्छियूं अचनि पियूं, उन लाश जूं ॿूटियूं पटे करे वरी ॿिए छोलीअ में हलियूं पियूं वञनि। ॾिसी करे ॾाढो अजब थियुसि। हाणे जेसीं ताईं छोली अचे वरी वञे, इन विच में कुझु काफ़ी 2-3 मिंट लॻी पिया वञनि। वरी ॾिसे पियो त मच्छियूं वापसि थियूं वञनि, त झंग जा बघड़ मिरूं इहे जानवर जेके आहिनि इहे अचे करे उहे था हिन जो गोश्त खाइनि। झंग जा जानवर था हिन जो गोश्त पटनि। वरी उहे जंहिंमहिल गोश्त झंग जा जानवर हिन लाश जो गोश्त पटे हलिया पिया वञनि, त वरी गिज हिले सिरणे उहे अची करे वरी उहे पियूं हुनखे नोचनि ऐं पटनि।
ॾाढो अजब थियुसि। लाश हिकिड़ो उन जे जिस्म जो कुझु हिसो मच्छियूं थियूं खाई करे समुंड में हली वञनि, कुझु उन जे गोश्त जो हिसो झंग जा जानवर था पटे चीरे खाई हलिया वञनि, कुझु उन जे गोश्त जो लाश जे गोश्त जो हिसो पखी था उॾामंदड़ खाई वञनि। पोइ इहे पखी अलाए किथे किथे वञी करे छेणो फेंगड़ी लाहींदा, अलाए किथे किथे इन जो गोश्त जो हज़म करे उछलाईंदा किन करे। क़यामत जे ॾींहुं न अल्लाह तबारक व तआला इन मुर्दे खे ज़िंदह कंदो। किथां ईंदा इहे जानवर, किथां ईंदा हुन हिन हिन मैयत जे हिन लाश जे जिस्म जा उहे जुज़ा जेके उन्हनि खाई हज़म कया, पोइ उन्हनि छेणो फेंगड़ियूं वञी करे अलाए किथे उछलायूं, उतां उहे ज़रा ज़रा कीअं उथंदा, कीअं मिलंदा, कीअं उहे जानवर हिते ईंदा, पोइ कीअं हिन जे जिस्म जे हॾनि सां मिलंदा, कीअं उथंदो। ॾाढो अजब थियुसि। हिन हिकु पासे खां अल्लाह ताला जो पैगंबर आहे, अल्लाह ताला जे ज़ात में पको यकीन अथसि त रब तबारक व तआला त क़ादिर आहे, इन्नहु अला कुल्लि शैइन क़दीर आहे, ज़र्रे ज़र्रे ते क़ादिर आहे। हिकिड़े कख मां, हिकिड़े किने कतरे मां इंसान बणाए थो क़ादिर आहे, ऐं हिकिड़े भितर मां सोन बणाए त क़ादिर आहे, पाणीअ जे हिकिड़े कतरे खे समुंडी तूफ़ान बनाए त क़ादिर आहे, हवाए जे हिकिड़े फूक खे वॾो तूफ़ान हवाई बनाए त बि क़ादिर आहे, हिन मुर्दे खे ईअं जीआरे त बि क़ादिर आहे। पर यार जेकर इहो मुर्दो मुंहिंजे अखियुनि जे साम्हूं जुड़े त मां ॾिसां, त मूंखे यकीन पको थिए। हाणे बि यकीन आहे रब क़ादिर आहे, पर दिलि खे इत्मीनान थी पवंदो। मुंहिंजे अखियुनि जे साम्हूं जेकर इहो मंज़र थिए मां ॾिसां। हाणे इहे सॼियूं ॻाल्हियूं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे बयान मां मुफ़स्सिरनि मुहद्दिसनि फ़क़ीहनि लिखियूं। अल्लाह तबारक व तआला सिर्फ़ शुरूआत हितां कई। सोना नबी हीअ ॻाल्हि बि यादि करण जहिड़ी अथई, ॾिसण जहिड़ी। साईं कहिड़ी? फरमाई वयो क़ाल इब्राहीम रब्बि अरिनी कैफ़ तुहियल मौता। जॾहिं चयो इब्राहिम अलैहिस्सलाम, ए मुंहिंजा रब कीअं मुर्दनि खे ज़िंदह करे मूंखे त ॾेखार, कीअं मुर्दनि खे ज़िंदह कंदे मूंखे त ॾेखार। अल्लाह तबारक व तआला खे बि पक ई त मुंहिंजो चूंडियल पैगंबर आहे, मां हिन ते नालो रखियो आहे इब्राहिम ख़लीलुल्लाह। इब्राहिम ख़लील माना दोस्त, इब्राहिम जेको अल्लाह जो दोस्त आहे, हिन ते नालो मां रखियो आहे ख़लीलुल्लाह, चूंडियल मुंहिंजो आहे। पक अथनि त हिन जो एतिक़ाद आहे त रब इन्हनि मुर्दनि खे ज़िंदह करण ते क़ादिर आहे। पर पोइ बि चए थो मुंहिंजा रब इन खे कीअं ज़िंदह कंदे मूंखे त ॾेखार। अल्लाह तबारक व तआला बि उन ई मोहब्बत भरे शफ़क़त भरे अंदाज़ में फरमायुसि, क़ाल अवलम तुमिन, छा यकीन कोन आई? क़ाल बला, साईं हाओ हाओ यकीन वठमि पको, पर वलाकिन लियतमइन्न क़ल्बी, हिन जे करे रुगो सुवाल कयो अथमि जीअं मुंहिंजी दिलि मुतमइन थिए। जीअं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो फरमान आहे, किताबनि में ईंदो आहे, लैसल ख़ब्रु कल आयुन। मुआशरे में असांजे आम्हूं साम्हूं बि इहे ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। कीअं? हिकिड़ियूं ॻाल्हियूं असां ॿुधंदा आहियूं, फलाणे जॻह ते न बलोचिस्तान में हिकिड़ो जोड़ो हो, 1.5 साल पहिरियां उन्हनि शादी कई। अॼु माइटनि उन्हनि खे दावत जे बहाने सां घुराए करे हिकिड़े जबल ते चाढ़े करे ॿिन्हिनि खे बस्ट हणी 9-9, 10-10 गोलियूं हणी मारे छॾियो। इहा ॻाल्हि ॿुधीसीं कुझु वक़्तु पहिरियां। अॼु हुनजी वीडियो जंहिं महिल ॾिठीसीं, यकीन थी वियो त हाओ ॾिसण में ऐं ॿुधण में फ़र्क़ु आहे। हिकिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधियूंसीं, बरसाति चवनि पिया वसंदी, पर अखियुनि सां ॾिसीसीं। ॿुधण में ऐं ॾिसण में ॾींहं राति जो फ़र्क़ु आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ॿुधल ॻाल्हि ॾिठल जहिड़ी न हूंदी आहे। ॾिठल ॻाल्हि ते यकीन हूंदो आहे, ॿुधल ॻाल्हि ते शक पक हूंदी आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम जेका ॻाल्हि ॿुधी हुई अल्लाह ताला जे ज़ात जी त रब उथारण ते क़ादिर आहे, यकीन हुउसि, पर वरी वरी उन ॻाल्हि ते जॾहिं ख़्यालु पियो वञेसि त शक पक पई थिए। तॾहिं चईसि वलाकिन लियतमइन्न क़ल्बी, रब साईं मूंखे शक पक बि कोन्हे, पक यकीन अथमि त तूं उथारण ते क़ादिर आहे, पर हिन जे करे सुवाल कयो अथमि लियतमइन्न क़ल्बी, जीअं मुंहिंजी दिलि मुतमइन थिए। अल्लाह तबारक व तआला खे त अॻु ई इल्मु हो। अल्लाह ताला फरमायुसि, क़ाल फ़ख़ुज़ अर्बअतम मिन अत-तैर। इब्राहिम नबी जी मुंहिंजा साईं 4 पखी हथ कर। साईं हाओ
पोइ उन्हनि खे छा कयां? फरमाई फसुरहुन इलैका, पोइ उन्हनि पखियुनि खे पंहिंजे घर में रहाए, उन्हनि खे पाल, उन्हनि जी ख़िदमत कर, उन्हनि खे पाण सां हेराए, उन्हनि खे ईअं उॾाए छॾे ॾे, वरी सॾु करे न त तोॾे अचनि, कुल्हे ते हथ ते खणी करे जाॾे ताॾे घुमंदो वक़्तु तोसां गॾु हुजनि, हीअं उॾारे वण ते छॾे ॾे न, वरी सॾु करे न त तोॾे अचनि, अहिड़ो हेराए पखियुनि खे। फसुरहुन इलैका, इन्हनि खे पाण सां हेराए। हाणे इब्राहिम अलैहिस्सलाम 4 पखी हथ कया, कहिड़ा कहिड़ा? क़ुरान पाक उन जा नाला बयान न कया आहिनि, पर हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु खां इहा ॻाल्हि मनक़ूल आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो चाचो अब्बास साईं, उनजो पुटु अब्दुल्ला बहितरीन क़ुरान पाक जो मुफ़स्सिर ऐं मुहद्दिस हो। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास फरमाए थो त इब्राहिम अलैहिस्सलाम जेके पखी 4 हथ कया आहिनि, उन्हनि में हिकिड़ो हुयो मोर, ॿियो हुयो कबूतर, टियों हुयो कुकुड़, चोथों हो कां। 4 हिक ॿिए जा मुख़्तलिफ़, कबूतर ऐं कुकुड़ बि कोन ठहनि, कां ऐं मोर बि कोन ठहनि, 4 हिक ॿिए सां कोन ठहनि, मुख़्तलिफ़ जिन्सुनि जा। कुकुड़ खाइबो, कबूतर हलाल आहे पर खाइबो कोन्हे, मोर भई मशकूक, कां त हूअं ई मशकूक आहे, सभु मुख़्तलिफ़ जिन्सुनि जा 4 नंढड़ा पखी हथ कयईं। उनखे पंहिंजे घर में दाणे पाणीअ ते हेराए, अहिड़ो हेराए उन्हनि खे जाॾे वेंदो त कढ ओॾामंदा हलंदा हुआसीं, मोटी ईंदो त कढ ईंदा हुआसीं, किथे झंग में छॾे वरी उन्हनि खे बुचकर ॾेई सॾु कंदो त भॻाईंदा हुआसीं। हाणे अल्लाह ताला जो फरमाइश त 4 पखी हथ कर, उहे 2 हथ कयईं, उन्हनि खे हेराए बि छॾियईं। हाणे अल्लाह तबारक व तआला फरमाइश सुम्मा जअल अला कुल्लि जबलिन मिनहुन जुज़अन सुम्मा दुउहुन यातीनक साया। हाणे अल्लाह ताला फरमाइश त इन्हनि पखियुनि खे कुह साईं कुठम, हाणे इन्हनि जे गोश्त जूं बूटियूं कर, साईं बूटियूं करे छॾियमि, एतिरियूं नंढड़ियूं बूटियूं जो हिक ॿिए सां मिलाए मिक्स कर, जीअं रेती ऐं सीमेंट जो मसालो मिलाइबो आहे, कीमूं बनाए इन्हनि खे सफ़ा मिक्स कर, खंभ बि इन्हनि जा पाण में कुटे टुकड़ा करे कचिरो करे उन्हनि खे बि पाण में मिक्स कर, इहे खंभ बि इन्हनि जे गोश्त सां मिलाए, खंभनि सूधा हॾियुनि चमड़ियुनि गोश्त सूधा मिलाए मिक्स करे कीमूं बनाए, साईं करे छॾियमि। हाणे छा कयां? अल्लाह तबारक व तआला फरमाए सुम्मा जअल अला कुल्लि जबलिन, हाणे वन जबल हिकिड़े ते, पोइ मिनहुन जुज़आ, इहो गॾियल चइनी पखियुनि जो गोश्त जंहिंमें खंभ बि आहिनि, चमड़ियूं बि आहिनि, आंडा गुंडा बि आहिनि, गोश्त बि आहे, सभु हिन में कचिरो लॻल आहे। हाणे हिन जो हिकिड़ो टुकड़ो करे हुते रख, इन कचूमर जो मिक्स थियल जो सॼो हिकिड़ो टुकड़ो हुते रख, हिकिड़ो टुकड़ो हुते रख, लपो भरे, हिकिड़ो हुते हिकिड़ो हुते, साईं रखी छॾियमि। पोइ अल्लाह तबारक व तआला फरमाए सुम्मा दुउहुन यातीनक साया, जीअं इहे पखी सही सलामत हुआ, जंहिं वक़्तु तुंहिंजे घर में हेराक तोसां गॾु हिरियल हुआ, उन महिल जेका बुचकर ॾेई सॾु कंदो हूंदे न, ओड़ो ई सॾु करे न इहे पखी तोॾे उॾामंदा ईंदा। साईं कचिरो थियल आहिनि, हा साईं इन्हनि जो गोश्त बूटियूं थियल आहे, हाओ साईं इन्हनि जी चमड़ी, इन्हनि जा खंभ, इन्हनि जो कचूमर सॼो कचिरो थियल आहे, कीमूं थियल, हाओ बाबा साईं इन्हनि खे सॾु कयां, हाओ सॾु करे न, सुम्मा दुउहुन यातीनक साया, उनखे त सॾु कयईं, कुकड़ खे ईअं कई त भॻो आयो, कबूतर खे बि, कां खे बि, मोर खे बि भॻाया, कीअं? अखियुनि सां ॾिठईं त जेको गोश्त कचिरो थियल पियो हो, आहिस्ते आहिस्ते उहो खिंजड़ियो, उन्हनि मां बूटियूं वञनि थियूं, होॾां जूं बूटियूं हेॾे थियूं अचनि, हितां जूं हेॾे, हीउ खंभ हेॾे थो अचे, हू खंभ हेॾे थो अचे, उहो चमड़ीअ जी ज़री हिते थी अचे, हिन जे अखियुनि जे साम्हूं इहो ॾिसंदो रहियो त हे बूटियूं, हे हॾड़ा, हे ज़रड़ियूं इन जे अखियुनि जे साम्हूं ई उभा थी करे सिधा बीठा, जंहिंजो जेको गोश्त कुदरती हुयो उहो उन सां जुड़ंदो वियो, का ज़री हुतां आई, को खंभ हुतां आयो, का चमड़ी हुतां आई, हीअ आंडो गुंडो हुतां मिलंदा सॼो जिस्म ठही तयारु थी वियो। जॾहिं सॾु कयईं न त आराम सां हिन जे सॾ ते ओड़ा जो ओड़ा पखी थी करे उॾामंदा आया। अल्लाह तबारक व तआला फरमाए सुम्मा दुउहुन, जॾहिं तूं उन्हनि खे न सॾु कंदे यातीनक साया, तोॾे जोड़ंदा ईंदा। साईं उॾामी छो न अचनि? सभु उॾामंदा आहिनि, कां बि उॾामंदो आहे, कुकुड़ बि वॾी जॻह तां हुन ते लोड़े तां थोरो घणो उॾामंदो आहे, कबूतर बि वॾो उॾाम कंदो आहे, मोर बि हल्की फुल्की उॾाम कंदो आहे, कुकुड़ जहिड़ी उॾामी छो न अचनि? फरमाए न तोखे मथां शक पए,
उॾामी जो उॾाम था मथे मथां तोखे शक पए त न उॾाम जे कल्टी हणी गोटी हणी कबूतर मथां ॿियो अची वियो हुजे तुंहिंजे साम्हूं। ये हणंदा आहिनि न बोलाटियूं मथां कबूतर खम ऐं कुकुड़ कांव इहे बोलाटी खाई मथां को मटिजी वञे तुंहिंजे नज़र जो फेर थी वञे पोइ तोखे शक पए तुंहिंजे साम्हूं ईअं बुल खाईंदा ईंदा। कांव त मां ॾिठो हले कोन ॿिनि टंगुनि ते ईअं बुल खाईंदो आहे चुंग। चवंदा आहिनि त कांव ॿियनि जी ॿोली पियो ॿियनि पखियुनि वांगुरु घुमणु पियो सिखे पंहिंजो घुमण बि विसरी वियुसि तॾहिं इहो टप ॾींदो आहे। त बहरहाल चवण जो मक़सदु अल्लाह ताला फरमाइश इन्हनि खे सॾु कंदे न पोइ इहे तोॾे डोड़ंदा ईंदा। तव्हां त तोखे शक बि न थिए थी पखी उॾामी पिया अचनि हले मटिजी त न विया हुतां। इहे साॻा ई आहिनि तुंहिंजे अखियुनि जे साम्हूं जुड़िया आहिनि ठहिया आहिनि साह पियो अथनि डोड़ंदा अचनि था। देरि एतिरी आहे तूं सॾु कयो अथनि ठही जुड़ी करे तुंहिंजे अॾो अची पहुता आहिनि। वालम अल्लाह अज़ीज़ुल हकीम। हाणे यकीन कर त अल्लाह अज़ीज़ अल्लाह तबारक व तआला ज़बरदस्त ताक़तवर आहे जीअं चाहे तीअं करे सघे थो। साईं पोइ सभिनी खे अहिड़ा मुशाहिदा छो नथो ॾेखारई जीअं मूंखे ॾेखारियई। पोइ काफ़िर दुनिया जा माण्हू चवनि था त मौत खां पोइ कोन उथंदासीं अइज़ा कुन्ना इज़ामन व रुफ़ातन अइन्ना लमबऊसून ख़ल्क़न जदीदा। चवनि था त क़बरुनि में वेंदासीं ॻरी मरी भुरी ख़तम थी वेंदासीं पोइ कीअं उथंदासीं वरी। असांजे जिस्म जा हॾा बि ॻरी वेंदा हता के 100 साल खां पोइ क़ब्रिस्तान ई उते नथो रहे उहो मटिजी ॿिए जॻह ते थो वञे। पोइ असांजे हॾनि जा जुज़ा हॾा बि माना भुरी दज़ थी वेंदा। उहा दज़ कुझु हवा में मिलाइजी थी वञे कुझु समुंड ऐं पाणीअ दरियाहनि में क़ब्रिस्तान वही विया के पाणीअ में मिली विया के ॿूटा थी विया के हेठि मथे थी विया। पोइ हाणे इहे काफ़िरनि खे शक आहे चवनि था कीअं ॿीहर उथंदासीं। साईं पोइ उन्हनि खे नथो ॾेखारीनि जीअं मूंखे ॾेखारियई। इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह ताला खे थो अर्ज़ु करे फरमाई त हकीम मां हिकमत सां इहे ॻाल्हियूं ज़ाहिर कंदो आहियां सभिनी जे साम्हूं बि कोन कंदुसि न के सभिनी जी एतिरी हैसियत आहे त हिक खे मां इहो मिसाल करे ॾेखारियां न के सभिनी जो एतिरो मूंसां चाहु ऐं रुतबो मूंसां तालुको सभिनी जो ॻंढियल अहिड़ो मज़बूत आहे जहिड़ो तुंहिंजो आहे। के कस आहिनि के विचथर आहिनि के पोइते आहिनि के सफ़ा निकम आहिनि कोन कंदुसि। इन में मुंहिंजो हिकमतूं आहिनि जेके मुंहिंजा ख़ासि बाना हूंदा आहिनि उन्हनि खे ॾेखारींदो आहे। तॾहिं फरमाई हाणे यकीन कई त अल्लाह तबारक व तआला ज़बरदस्त ताक़तवर बि आहे वॾनि हिकमतुनि वारो बि आहे। पंहिंजे मर्ज़ी ऐं हिकमत सां इन्हनि शयुनि खे जोड़ींदो ऐं ठाहींदो ऐं मुशाहिदो कराईंदो आहे। हाणे हीअ आहे आयत जो ज़ाहिरी ख़ुलासो जेको पूरो थियो। इन ते उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त छा क़ुर पाक कहाणियुनि जो किताबु आहे वाक़िअनि जो किताबु आहे त चटपटी वाक़िआ ॿुधाए करे माण्हुनि खे लुत्फ़ अंदोज़ करे बसि। इहा तारीख़ जो किताबु आहे तारीख़ी वाक़िआ ॿुधाए कहाणियुनि किसनि जो किताबु आहे न कहाणियुनि जो न वाक़िअनि जो न के तारीख़ी किताबु आहे न के चटपटी इंसान जे ज़ाइक़े जे लाइ बनायल हिकिड़ो अल्लाह ताला जो अनमोल किताबु आहे बल्कि इंसान जे ज़िंदगीअ भर जे लाइ बल्कि हिन पूरे काइनात जे लाइ निज़ाम हयात किताबु आहे। पोइ यकीनन हिन में सबक़ु हूंदो। सबक़ु हुन जे अंदरि कहिड़ो आहे ज़रा तवजो कजो। सबक़ु हीअ आहे अल्लाह ताला हितां इंसान खे सेखारणु पियो चाहे त ओ सादा थोरो ख़्यालु त कर इहे इन मुर्दे खे इब्राहिम अलैहिस्सलाम ॾिठो त उन मुर्दे जो जिस्म कुझु मच्छियूं पियूं खाई वञनि कुझु झंग जा जानवर पिया खाई वञनि कुझु उॾामंदड़ पखी पिया खाई वञनि। इहे खाई करे पोइ हज़म करे पंहिंजे जॻह ते हले किथे किथे कचिरो फुज़लो वञी उछलाइनि हा पोइ उन्हनि जा जुज़ा गॾिजणु ॾुखिया हा तोखे परेशानी थी थिए त माण्हू मरंदो क़बर में वेंदो पोइ उहो उनजो जिस्म क़बर में ॻरी भुरी जीत खाई वेंदा ख़तमु थी वेंदो पोइ उनजा हॾा बि ॻरंदा इहा हले किथे ज़मीन में मिलाइजी वेंदा कीअं उथंदो। तोखे इहा ॻाल्हि अजब में थी विझे। थोरो तवजो कर पहिरियां तोखे पैदाई मां ईअं कयो आहे अल्लाह से फरमाए थो साईं तो पैदाई असांखे ईअं कयो आहे हा अल्लाह से फरमाए थो तोखे पैदा करण वारो मरहलो ॾाढो ॾुखियो हो पोइ मां करे छॾियो आहे। हाणे तोखे ॿीहर क़बर मां उथारणु सफ़ा सवलो आहे। साईं पहिरियां वारो मरहलो कीअं ॾुखियो हो फरमाई ज़रा तवजो कर तूं जुड़ियो छा मां आहे साईं मनीअ जे कतरे मां सिधो ठहूं मनीअ जे कतरे मां आदम अलैहिस्सलाम खे तव्हां मिटीअ मां ठाहियो बाक़ी सॼी काइनात जा इंसान असां हुनजे नुतफ़े मां पोइ हुनजे औलाद जे नुतफ़े मां ईअं ठाहियूं हिकिड़े कतरे पाणीअ जे किने मनीअ जे कतरे मां। चलो इहो मनीअ जो कतरो छा मां ठहियो आहे साईं साफ़ रत जा 40 कतरा मर्दे जे अंदरि ठही करे जुड़ी जिगर दिलि ठाहिया उन मां रत मां
मानीअ जो कतरो रत मां ठहियो आहे। चलो इहा रत छा मां ठही आहे? साईं इहा रत ठही आहे असांजे खाधे खुराक मां। अब खाधो खुराक तुंहिंजो कहिड़ो हो? साईं कॾहिं गोश्त पे खाधुमि, कॾहिं अन्न पे खाधुमि, कॾहिं टमाटो, कॾहिं बसर, कॾहिं त फ्रूट पे खाधुमि, कॾहिं त खजूर पे खाधुमि, कॾहिं कहिड़ियूं शयूं, कॾहिं कहिड़ियूं शयूं। चलो इन्हनि शयुनि मां तुंहिंजो रत ठहियो आहे। इहे शयूं किथां आयूं? टमाटो, बसर, सूफ़, अन्न, अनाज, गोश्त, इहे किथां आया? टमाटे जो बिज हले कहिड़े मुल्क जो हुयो? उनखे स्प्रे करण वारी दवा वरी कंहिं टे मुल्क जी हुई। जंहिं हारीअ पोखियो उहो वरी को ॿिए मुल्क जो हो। ज़मीन वरी कंहिं टे माण्हूअ जी हुई। उनखे लुणण वारा के ॿिया हुआ। उनखे मार्केट में खणी अचण वारा ॿिया हुआ, खणी खपाइण वारा टिया हुआ, वठी ख़रीद करे घर में आणण वारो तूं हुई, पचाइण वारा ॿिया हुआ। खाई करे तो पेट में आंदो। किथां किथां जा जुज़ा मिलाए करे तुंहिंजे पेट में आंदमि। ये बिज हिकिड़े मुल्क तैयार किया, उनजा स्प्रे वरी टे मुल्क तैयार किया, उहे बिज पोखिया वरी चौथे मुल्क हुया। किथां किथां जा ज़रा 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 गॾाए करे तुंहिंजे पेट में आंदमि। उन पेट मां, इन खाधे खुराक मां, जेके दुनिया जे कुंड कुर्श मां जुड़ियल खाधा हुआ, उन्हनि मां तुंहिंजो रत ठाहियुमि, रत मां कतरो ठाहियुमि, कतरे मां तोखे पैदा कयुमि। इहो मरहलो ॾुखियो हो या हाणे ई? पहिरियां तुंहिंजो नक्शो बि कोन हो, डिज़ाइन बि कोन हुई ख़बर त फलाणे खे पुटु ॼमंदो न हीअं हूंदुसि डिज़ाइन, नक हीअं हूंदुसि, कन हीअं हूंदुसि, अखियूं हीअं हूंदुसि, चप थुल्हा सना हूंदसि, कद जो हल्को या थुल्हो वेकिरो थींदो, डिघो थींदो, कोई नक्शो कोन हो। न के मटीरियल हो तुंहिंजो, बिना नक्शे बिना मटीरियल जे तुंहिंजो जिस्म मां ठाहियो। ईअं ज़मीन जे रूह ज़मीन जे कुंड कुर्श मां ज़रा 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 गॾाए करे इहो ॾुखियो मरहलो उहो मां करे छॾियो आहे। हाणे त नक्शो बि तुंहिंजो ठहियल आहे। हज़ारे माण्हुनि जे अखियुनि में दिमाग़ में तुंहिंजी तस्वीर फिट आहे। ॿियो न त अबो अम्मा मिट माइट उन्हनि वटि तुंहिंजी तस्वीर, वेहंदे तस्वीर हिकिड़ी, उथंदे हिकिड़ी, नंढपण जी हिकिड़ी, जवानीअ जी हिकिड़ी, पौड़प जी हिकिड़ी, तुंहिंजो सभु कुझु तस्वीरुनि में महफ़ूज़ आहे। हाणे त तुंहिंजो नक्शो ठहियो पियो आहे, रुॻो हुनखे ठाहिणो आहे। हाणे त सफ़ा देरी कान थींदी। जॾहिं अल्लाह तबारक व तआला मुहद्दिसनि मुफ़स्सिरनि इंसान खे सम्झाइण जे लाइ इहो सॼो नक्शो जॾहिं पेश कयो, तॾहिं इंसान जे दिमाग़ में ठकाव निकिरी वियो। वाकई ईअं ई रब तबारक व तआला जोड़ियो आहे। ऐं जोड़ण पैदा करण वारो पहिरियों मरहलो त ॾुखियो, उहो त थी वियो आहे। हाणे त इंसानु ठहियो ठुकियो पियो आहे। हिकु रिवायत जे अंदरि ईंदो आहे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, क़यामत जो ॾींहुं थींदो जॾहिं अल्लाह ताला मुर्दनि खे ज़मीन में उथारींदो, तॾहिं ज़मीन खे हुकुम फरमाईंदो, जेको इंसानु तुंहिंजे पेट में जंहिं अरसे, जंहिं सन हिजरीअ में, जहिड़े साल, जहिड़े हफ़्ते, जहिड़े महीने जे ॾींहं में तो वटि आयो, उहो पैदा कर, पैदा कर। काॾे कई? हवा जेके मुर्दा क़ब्रुनि में पूरियल आहे, पोइ उहे ॻरी भुरी ख़तमु थी विया। हवा वरी उन्हनि जे क़ब्रिस्तान जे मिटियुनि खे उॾारे वई, उन जे हॾनि जे दज़ीअ खे बि उॾारे वई। हवा खे हुकुम फरमाईंदो, इहे मुर्दनि जूं दज़ियूं हितां उॾारियूं वई, काॾे कई? खणी आहे। जे पाणी बरसात जो वयो, उहो पाणी नाले जे सूरत में वहाए वियो, पाणीअ खे हुकुम कंदो, इहे जुज़ा हितां जेके वहाए काॾे कई? खणी आहे। जेकॾहिं उहे जुज़ा हॾड़नि जा वही करे कंहिं बि ज़मीन में पिया, उन ज़मीन मां के ॿूटा फुटा, वरी उहे ॿूटनि जे शक्ल में वञी कंहिं जानवर जे पेट में पिया, जानवर खाई हज़म करे छेणो करे ॿी जाइ ते उछलायो। अल्लाह ताला उन ज़मीन खे हुकुम फरमाईंदो, पैदा कर। उहे ज़मीन जानवरनि उन्हनि जे छेणनि खे वरी फेराए ज़मीन में आंदई, ज़मीन खे चवंदो, इहे जुज़ा ॾे। ज़मीन उहे पंहिंजा जुज़ा खणी ईंदी, हवा बि उहे जुज़ा खणी ईंदी, मिटी बि उहा जुज़ा, पाणी बि उहा जुज़ा खणी ईंदो। इंसानु ईअं जुड़ंदो जीअं इब्राहिम अलैहिस्सलाम जे साम्हूं कुठल कीमूतल पखी जुड़िया। अल्लाह ताला जे हुक्म जे आॾो केॾी देरि आहे। जॾहिं इहा ॻाल्हि क़ुर पाक वज़ाहत सां बयानु करे छॾी, तॾहिं उन्हनि माण्हुनि जो ज़हन बि सिधो थी वियो जेके चवनि पिया त मरंदासीं ज़रूरु, पर उथंदासीं कोन। कीअं उथंदासीं जॾहिं हॾा ॿुॾा जिस्म सॼो ॻरी भुरी ख़तमु थी वेंदो। अल्लाह ताला हिते बयानु करे इंसान जे अकुल खे बीहारे छॾियो त तुंहिंजे हाणे अकुल जी बात न आई, असांजे ताक़त जो ज़ोर आहे। ईंदड़ आयतुनि में वरी अल्लाह तबारक व तआला कुझु ॿिया मिसाल बयानु फरमाया आहिनि। एतिरे में इन आयतुनि जे ॿुधण खां पोइ एतिक़ाद ही ठाहिणो आहे त मुंहिंजा रब साईं तो क़ुर पाक जे अंदरि जेके ॻाल्हियूं बयानु कयूं आहिनि न, हक़ ऐं सच, जे असां सम्झी सघियासीं त बि सचो आहे, सच पच। जे न सम्झी सघिया आहियूं त बि तो चयो सचो आहे। असां न सम्झी सघिया आहियूं, असांजे अकुल जी कमी आहे, असां खोटा आहियूं, कस आहियूं, न सम्झी सघियासीं, पर तो चयो सचो आहे। इहो एतिक़ाद ईमान जंहिंजो हूंदो, ही क़ुर पाक उन जे लाइ युमिनून बिल ग़ैब,
अल्लज़ीना युमिनूना बिल ग़ैबि क़ुरान उन्हनि जे लाइ हुदल लिल मुत्तक़ीन हिदायत अहिड़नि माण्हुनि जे लाइ आहे। अल्लाह पाक तव्हां असांखे बि इन ई एतिक़ाद सां सलामत रखे, ॿुधण ऐं ॿुधण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।